प्यारा बारो हाणे मल्टीप्लिकेशन खां पोइ असांजो टॉपिक आहे डिवीजन ऑफ फ्रैक्शन माना अणपूरन जी वंड। तो प्यारा बारो हाणे 1/2 वंडिया 2/4 मतलब 1/2 डिवाइडेड बाय 3/2। हाणे वंड में माना अणपूरन जी वंड में हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे त हिन वंड जी निशानी के पाण के तब्दील करणो आहे ज़रब में। ठीक है, हाँ वंड जी निशानी के तब्दील कंदासीं ज़रब में तो छा थींदो, हिते अगर वंडिया 5/9 हुजे तो इनके तब्दील कंदासीं वंडिया माना वंड के तब्दील कंदासीं ज़रब में माना डिवाइड के चेंज कंदासीं मल्टीप्लिकेशन साइन में तो छा थींदो, ही हेॾा मथे हलियो वेंदो डिनोमिनेटर नुमरेटर में हलियो वेंदो ऐं नुमरेटर जेको आहे उहो डिनोमिनेटर में हलियो वेंदो। तो छा थींदो, मल्टीप्लिकेशन जी साइन चेंज कईसीं पाण, पोइ 9 जेको डिनोमिनेटर हो उहो छा थी वेंदो नुमरेटर, 5 जेको नुमरेटर हुयो उहो छा तब्दील थी वेंदो डिनोमिनेटर। वंडिया माना वंड वारी साइन तब्दील थी वेंदी ज़रब में, ज़रब वारी साइन सां पोइ डिनोमिनेटर वेंदो हलियो नुमरेटर जी जाइ ते, नुमरेटर अची वेंदो डिनोमिनेटर जी जाइ ते। तो प्यारा बारो इहो कॉन्सेप्ट समझ में अची वेंदो, इहो तव्हांजो स्टेप आहे 1। अहिड़े हिसाब सां 1/2 खे पाण वंडिया साइन के डिवाइड के तब्दील कंदासीं मल्टीप्लिकेशन में, साॻे तरीक़े से छा कंदासीं 4 के 3 जी जाइ ते, 3 के 4 जी जाइ ते छा कंदासीं 4/3। हाणे पहिरीं पाण पढ़ी आया आहियूं मल्टीप्लिकेशन में नुमरेटर नुमरेटर सां डिनोमिनेटर डिनोमिनेटर सां, 1 चौक नुमरेटर नुमरेटर सां डिनोमिनेटर डिनोमिनेटर सां ज़रब कंदासीं, 1 चौक चौक बिटिका 6। हाँ ॾिसो अंश ऐं छेद नुमरेटर डिनोमिनेटर ॿई इवन आहिनि त पाण इनखे मज़ीद छोटो करे सघूं था। 4 के 2 जो खोड़ो घणा चक्कर लॻो 2 चक्कर, 6 के 2 जो खोड़ो घणा चक्कर लॻो 3 चक्कर, त जवाब पंहिंजो छा आयो 2/3। प्यारा बारो हाणे हिकिड़ो ॿियो मिसाल पाण कयूं था 16/9 डिवाइडेड बाय 4/3, 16/9 वंडिया 4/3। तो हाणे जीअं मूं तव्हांखे सम्झायो पहिरें हिसाब में पाण सम्झासीं त सभ खां पहिरीं अवलीन तरजीह छा आहे पाण जी इन वंड साइन के तब्दील करण कंहिं में ज़रब में। हाणे छा थींदो 16/9 वंड वारी साइन के तब्दील कईसीं मल्टीप्लिकेशन में, तो हिन रक़म जो डिनोमिनेटर वेंदो हलियो नुमरेटर जी जाइ ते, नुमरेटर हलियो वेंदो डिनोमिनेटर जी जाइ ते, तो छा थियो 2/4। हाणे पाण पढ़ियो आहे त नुमरेटर नुमरेटर सां ज़रब थींदो, डिनोमिनेटर डिनोमिनेटर सां ज़रब थींदो। 1 सोरो 2 सोरो 32 3 सोरो 48, 1 ना 2 ना 18 3 ना 27 4 ना 36। हाणे ॿई नुमरेटर डिनोमिनेटर ॿई इवन आहिनि त असां मज़ीद इनके छोटो करे सघूं था 48। हाणे 4 के 2 जो खोड़ो लॻो 2 चक्कर, 8 के 2 जो खोड़ो लॻो 4 दफ़ा। हाणे हिते आहे 36 माना 36। हाणे 2 जो खोड़ो इहो बेवेन आहे, 3 के लॻो 1 चक्कर, 2 हेॾां 1 वियो हेॾां 16 18 चक्कर, जवाब छा आयो 24/18। अञा मज़ीद जेको आहे इहो इवन आहिनि त खोड़ो लॻे पियो 24 के 2 जो खोड़ो 12 दफ़ा, 18 के 2 जो खोड़ो 9 दफ़ा। वरी हाणे ॿिन्ही खे 3 जो खोड़ो जेको अञा लॻी रहियो आहे, त पाण छा कंदासीं
12 खे 3 जो खोड़ो लॻो 4 दफ़ा, 9 खे 3 जो खोड़ो लॻो 3 दफ़ा, त छा थियो 4 भाङे 3 जवाब। हाणे छा थियो पाण जो, पाण 300 48 4 ना 36, 48 भाङे 36 ॿई इवन नंबर आहिनि, त पाण ॿिनि खे 2 जो खोड़ो हणियो। 48 खे लॻो 24 दफ़ा, 36 खे लॻो 18 दफ़ा, जवाब आहे 24 भाङे 18। अञा बि नंढो थिए पियो, त 18 खे पाण खोड़ो हयो 2 जो, घणा चकर लॻो 9 दफ़ा, 24 खे पाण खोड़ो 2 जो त लॻो 12 दफ़ा, माना जवाब आयो 12 भाङे 9। त 12 ऐं 9 खे 2 जो खोड़ो नथो लॻे, त पाण लॻाईंदासीं 3 जो खोड़ो, 3 चौक 12, 3 टका 9, त जवाब छा आयो 4 भाङे 3। हाणे प्यारा ॿारो तव्हांखे होमवर्क आहे, तव्हांखे होमवर्क में छा करिणो आहे, 7 भाङे 6 वंडिया 12 भाङे 24। ॿियो साहब 7 भाङे 3 वंडिया 8 भाङे 9। इहे तव्हांखे ॿई होमवर्क करे कमेंट सेक्शन में हिननि जो जवाबु ॿुधाइणो आहे। महिरबानी।